ना ना मालकी असांजे ॻोठ जी आई कोन हाणे ॿ घर ऐं जेके कंहिंखे चऊं हर कोई इहो ई थो चए त बाबा तव्हां ॿ घर हो बसि इहो ई मसइलो आहे ॿियो कुझु कोन्हे न त अबाणो ॻोठ आहे हीअ सभिनी खे ख़बर आहे साईं अब्दुल्ला शाह खां वठी माशाल्लाह मोटर खां पीपी जा ई आहियूं ऐं जेको आहे मोटियासेड़ो ॻोठ वॾो ॻोठ हो अॼु ताणी बि आहियूं जामशेरे में बि उते बि पीपी वारनि जा मोटर आहियूं। इहा सुठी ॻाल्हि आहे जो पंहिंजे अबाणे ॻोठ खे आबाद करणु पंहिंजे पटनि खे पंहिंजे धंगनि खे संभालण इहा वॾी ॻाल्हि आहे। महिरबानियूं तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। तव्हांजी महिरबानी जो आयो। तती थदी काह कान्हे वेल वेहण जी मता थिए हूंदा पेर न पसी पिरीअ जो। दोस्तो जीअं त असीं अॼु मोटिया ॻोठ में मौजूदु हूं। मोटिया ॻोठ तारीख़ी ॻोठ आहे। कंहिं टाइम हीउ ॻोठ आहे जॾहिं आबाद हुयो त ईअं महसूसु थींदो हो त ॼण कंहिं शहर खां घटि न आहे। पर ॾुकार जे सबबु पोइ माण्हुनि आहिस्ते आहिस्ते ॻोठ मां लॾ पढ़ाण करे के वञी जेके कराची आबाद थिया त के वञी जामशोरो वसायो। हाणे हिन साॼे पूरे ॻोठ जे अंदरि वीरान ॻोठ जे अंदरि सिर्फ़ु फ़क़ति ॿ घर मौजूदु आहिनि जिन में हिकु इम्तियाज़ नाले उमराणी ऐं ॿियो ख़ुदा बख़्श उमराणी जा मौजूदु आहिनि। हिन ॻोठ जे अंदरि फ़क़ति ॿ क़ौमूं आबाद हुयूं, हिकु सेड़ा ॿिया उमराणी। पर ॾुकार सबबु आहिस्ते आहिस्ते हिन ॻोठ मां सेड़ा लॾ वॾाण करे वञी शहरनि में आबाद थिया। उमराणी बि आहिस्ते आहिस्ते हिन ॻोठ खे ॾुकार सबबु छॾे करे वञी शहरनि में आबाद थिया। दोस्तो जीअं त हींअर असां सां गॾु हिन ॻोठ में रहंदड़ ॻोठ वासी इम्तियाज़ उमराणी गॾु आहे जेको ॻोठ में रही करे पंहिंजी महिनत जिदोजहद जारी रखियो वेठो आहे। सो अचो त इम्तियाज़ अली सां कुझु गुफ़्तगू कयूं। दादा इम्तियाज़ अली छा हाल आहे? ख़ुशि आहे? चाक चङो भलो? तबियत सिहत कीअं आहे? छा पियो थिए? हिते ॾाढियूं देगियूं नज़र अचनि पियूं। पर आस पास में जेके शादियूं थियनि थियूं उन्हनि जा नंढा या वॾा प्रोग्राम तव्हां अटैच करे था वञो। माना हे कंहिं माना शादी जे प्रोग्राम जो जेको तयारी पई हले। हाणे भला हिन ॻोठ जे अंदरि सिर्फ़ु तव्हांजो घर ऐं ॿियो ॿुधण में अचे थो त उस्ताद ख़ुदा बख़्श जो आहे। बाक़ी जेके ॿिया हिते आबाद हुया के किथे बसि जेकी सूरत हाल ॾिसूं पिया ॾुकार सबबु बि विया की कंहिं ॿिए वजह सां। जी जी बसाणी जे बचा तातड़ा आहिनि त उन जे लाइ जिदोजहद जारी रखणी आहे। ऐं हे त तव्हांजो जेको आहे सो रद पचा जो पेशो त वॾनि खां वठी आहे। भला हाणे राज वारो सिस्टम बि आहे या उहो ख़तमु थी वियो? पक पकाई बि आहे। जीअं अॻे पुराणे दौर में हजमनि जा कुंभरनि जा राज हूंदा हुआ, राज वारो सिस्टम बि आहे। जी जी माना राज वारा बि तव्हां सां माना बिल्कुलु सपोर्ट कनि था। बसि अलाह उन्हनि खे बि वधाए। कंहिं टाइम नंढपण जे दौर में मीरन घोट जे मेले ते जॾहिं असांजो हितां गुज़र थींदो हो त ॻोठ ॾिसंदा हुआसीं। ॻोठ तव्हांजो कंहिं शहर खां घटि न हुयो। उन टाइम आबादी। पर हींअर ॾुकार जे सबबु जॾहिं ॻोठ खे माण्हू छॾे करे वञी शहरनि में आबाद थिया त ॻोठ जेको हिकु अजीब पियो लॻे। ऐं जी जी हा ऐं हीउ ॻोठ तारीख़ी ॻोठ आहे। जीअं मीर मोहम्मद सेड़ो ऐं हे मोटिया ॻोठ माना तारीख़ी ॻोठ आहे। ऐं ॻोठ जो असुलु नालो मोटिया ॻोठ आहे या कुझु ॿियो? मोटिया सेड़ो माना सेड़नि जे नाले ते हे ॻोठ आबाद हुयो। हिते कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं रहंदियूं तव्हां सां गॾु? सिर्फ़ु उमराणी ऐं सेड़ा ऐं घर माना तव्हांजे पासे में ख़ासि केॾी ऐं ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं आबाद आहिनि? जी जी शाहाणी ॿ टे क़ौमूं माशाल्लाह माशाल्लाह ॿ टे क़ौमूं जेको आहे सो तुंहिंजे ॻोठ जे घर में आबाद आहिनि पासे में। हाणे हींअर
ॻोठ जेको वीरान लॻो पियो आहे वीरानी जो सबबु त सभु कंहिंखे ख़बर आहे ॾुकार जे सबबु जेको आहे सॼो ॻोठ वीरान थी वियो जी जी हाणे जेके दोस्त हिन ॻोठ खे छॾे करे वञी शहरनि में आबाद थिया आहिनि उन्हनि जे लाइ को पैगाम मां त उन्हनि खे बार बार चवां थो त अबाणो ॻोठ आहे पंहिंजो जेको हाल आहे हाज़िर पीरी नाल सही जेकी रोज़ी थिए उहो शुक्र आहे रब उन में बि हिते भलाऊं भला जेके हिते ॻोठ वासी आहे जेको सॼो ॻोठ छॾे करे वञी शहरनि में आबाद थिया उहे बि ईद बरात ॻोठ जी या पंहिंजे पटनि जी सार संभाल लहण ईंदा आहिनि की न अचनि था ॾही मारम ते बि अचनि था ईद ते बि अचनि था जी 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 पासे में मामे वज़ीर वारा उहे बि अचनि था जी जी जीअं आर पार आहिनि इहे बि अचनि पिया मामे सफ़ी वारा बि अचनि पिया सही सभई खाना वारा बि सभई अचनि पिया पासे में सेड़ा आहिनि बसर ते सेड़े वारा उहे बि अचनि पिया सही सही माशाल्लाह पंहिंजी प्लाटनि जी माना पंहिंजे ॻोठ ऐं पंहिंजे सरज़मीन खे पंहिंजे प्लाटनि खे ॾिसण जे लाइ माना अचनि था अचनि ईद बरात या कंहिं माशाल्लाह अचनि था हिसाब किताब सां सही आहे हाणे ॿियो तव्हां जेको आहे सो आस पास वारनि जे लाइ या मिटनि माइटनि जे लाइ हिन सोशल मीडिया जे थ्रू कहिड़ो पैगाम ॾींदो असां इहो ई था चयूं त अबाणो ॻोठ आहे पंहिंजो अचे वसायो ऐं जेको आहे सो गांव घुरो उहो आबाद थिए ॿियो साईं मुराद शाह खे अपील था कयूं त कुझु हिमत करे जेको आहे सो असांजो ॻोठ पुराणो ॻोठ आहे इन ई करे था चऊं ॿियो अलाए भला हुकूमत जे तरफ़ां को तरक़ियाती कमु तव्हांजे जेके ॿ घर मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ कुझु हुकूमत जे तरफ़ां थियो उनजे या लाइ तव्हां ॾिसो था रोड बि कोन ठहियल आहे सभिनि जा रोड ठहिया आहिनि असांजो रोड बि कोन को ठहियल अहिड़ो सीसी ब्लॉक वग़ैरह कुझु बि न कुझु बि न न मालिकी असांजे ॻोठ जी आई कोन हाणे ॿ घर ऐं जेके कंहिंखे चऊं हर को इहो ई थो चए त बाबा तव्हां ॿ घर हो बसि इहो ई मसइलो आहे ॿियो कुझु कोन्हे न त अबाणो ॻोठ आहे हीअ सभिनी खे ख़बर आहे साईं अब्दुल्ला शाह खां वठी माशाल्लाह वोटर असां टीपी जा ई आहियूं ऐं जेको आहे मोटा सेड़ो ॻोठ वॾो ॻोठ अॼु ताणी बि आहियूं जामशेरे में बि उते बि पीपी वारनि जा मोटर आहियूं इहा सुठी ॻाल्हि आहे जो पंहिंजे अबाणे ॻोठ खे आबाद करणु पंहिंजे पटनि खे पंहिंजे दंगनि खे संभालण इहा वॾी ॻाल्हि आहे अलाह आयो महिरबानियूं तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी तव्हांजी बि महिरबानी जो आयो